अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अज जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं मास्टर ऐं PhD जी एडमिशन जे बारे में। सखर IBA जे पारां जेको आहे मास्टर एंड PhD जी एडमिशन्स अनाउंस कयूं वयूं आहिनि। सखर IBA जी जेको आहे मास्टर एंड PhD जी एडमिशन जी लास्ट डेट जेका आहे 16 दिसंबर 2021 आहे। डिफरेंट प्रोग्राम्स में मास्टर एंड PhD अनाउंसमेंट थी आहिनि। त अचो ॾिसूं था उहे कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम्स आहिनि। जेको आहे MS आहे कंप्यूटर साइंस, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, कंप्यूटर साइंस विथ स्पेशलाइजेशन इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस, MS Management Sciences with specialization in finance, human resource management and marketing, MS Mathematics आहे, MS Renewable Engineering, Electrical Energy with specialization in power system, electronic system design, communication and signal प्रोसेसिंग। MPhil आहे एजुकेशन में, ऐं जेको आहे PhD प्रोग्राम्स आहिनि उहे आहिनि मैनेजमेंट साइंस, कंप्यूटर साइंस एंड मैथमेटिक्स ऐं इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में। हिन प्रोग्राम जी जेको आहे ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिन जा जेके की फीचर्स आहिनि इहो आहे त PhD स्टूडेंट्स जेके एनरोल थींदा उहे उन्हनि खे 25,000 रुपया पर मंथ स्टाइपेंड ॾिनो वेंदो। ऐं हिन जी जेका लास्ट डेट आहे उहा आहे 16 दिसंबर 2021 ऐं जेका टेस्ट थींदी 19 दिसंबर 2021 ते थींदी ऐं जेको क्लासिस थींदा उहे जनवरी 2022 खां स्टार्ट थी वेंदा। ऐं जेको टेस्ट जो वेन्यू हूंदो उहो सखर IBA यूनिवर्सिटी मेन कैंपस हूंदो। तव्हांखे एलिजिबिलिटी क्राइटेरिया चेक करण जे लाइ तव्हां admission.ibasuk.edu.pk ते वेंदा ऐं तव्हां ऑनलाइन अप्लाई करण जे लाइ apply.admission.ibasuk.edu.pk ते वेंदा। फर्दर मोर ॾिसूं था हिन में छा जेको एडमिशन टेस्ट प्रोसेसिंग फी आहे उहा 1500 रुपया आहे। जेको तव्हां एडमिशन जो फॉर्म फिल कंदव उनजी जेका प्रोसेसिंग फी आहे उहा 1500 रुपया आहे। सखर IBA जेको आहे पाकिस्तान जे हिकु तहाई सुठियुनि यूनिवर्सिटियुनि में इन जो शुमार थिए थो त जेके MS ऐं PhD जा जेके ख्वाहिशमंद आहिनि उहे अप्लाई कनि इन में। ऐं इन जी अप्लाई करण जे जेके बि लिंक्स आहिनि असां हिते डिस्क्रिप्शन में रखूं था त तव्हां ईज़ी अप्लाई करे सघो। ऐं जेको आहे रिसर्च में सखर IBA जो हिकु वॾो नालो आहे। मोर देन 916 research publications in impact factor journals in the year 20 and 21 में हिननि जा थिया आहिनि। Pakistan's first fabrication lab established in collaboration with MIT USA जे MIT जी कोलेबोरेशन सां हिन पाकिस्तान जी फर्स्ट फैब्रिकेशन लैब एस्टेब्लिश्ड कई आहे। त उमेद आहे त जेके बि MS ऐं MPhil जा ख्वाहिशमंद हूंदा उहे अप्लाई कंदा। वधीक इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल सिंधी इंफोटेनमेंट खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं अहिड़ियूं इंफॉर्मेटिव वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। अल्लाह हाफ़िज़।